अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंध वासियों, जिथे जिथे ताईं असांजी आवाज़ ॿुधी वञे पई समूरी दुनिया में, जिथे भी असांजी रहंदड़ जेके दोस्त दुबई, उनखां पोइ दुनिया जे ॿियनि मुल्कनि में, जिथे भी जेको आहे सऊदी आहे, उनखां पोइ दुनिया जे कुंड कुड़च में जिथे भी रहंदड़ पाकिस्तानी ऐं सिंधी भाइर जिथे भी आहिनि, उन्हनि खे स्पेन मां मो इमरान लांडर जो सिक भरियो सलाम क़बूल। अॼु जीअं त सिंध में भी सकाफ़ती क़ौमी ॾियारो मल्हायो पियो वञे, सो हिन वाले सां असां अॼु पंहिंजे हिन लिबास में, अजरक जे लिबास में, अॼु हिते स्पेन जे हिन ख़ूबसूरत जेको आहे समुंड जे रंगनि में वेठा आहियूं। त हिन महिल तव्हांखे ही समुंड जा लाइव मंज़र ॾेखारियूं पिया था। ऐं जिथे भी हुजे सिंध धरती जो लिबास ऐं सिंध धरती जी ॿोली ज़रूरु गुंजंदी, छो त असां पंहिंजी सकाफ़त खे, असांजी अज़ीम सकाफ़त आहे जेका 500 साल पुराणी सिंधियुनि असांजी जेका रवायत उहो पंहिंजी उनखे बरक़रार रखंदे। सो अॼु बि समूरी दुनिया में जिथे भी सिंधी रहनि था ऐं सिंध सां मोहबत कंदड़, चाहे उहो कहिड़ी बि रंग नसल जो, सभई जेको पंहिंजी सकाफ़त खे तमामु घणो प्यार कनि था। ऐं सकाफ़त सां प्यार हर माण्हू खे हुजे थो, छो त पंहिंजी सकाफ़त आहे। सो असांखे हिन प्रोग्राम में भाउ सनाउल्ला कटपर वाच करे पियो, लाड़काणे खां भाउ सनाउल्ला तव्हांजी वॾियूं महिरबानियूं, ख़ुशहाल दास वाच करे पियो, अली शेर वाच करे पियो, अब्दुल वहीद जमाली असांखे वाच करे पियो। सो हिन वाले सां ॿिया दोस्त बि असांखे वाच कनि पिया, भाउ अली शेर बि असांखे वाच करे पियो। समूरनि दोस्तनि खे मुंहिंजी तरफ़ां सलाम। सो दोस्तो, उमेद त तव्हां बि अॼु सिंधड़ीअ में पंहिंजो जेको आहे सकाफ़ती क़ौमी ॾियारो मल्हायो हूंदो। असां सिंध खे ॾाढो यादि कयोसीं, अॼु सिंध जे हर हिकु ज़िले खे यादि कयोसीं, लाड़काणे खे, सखर खे, जेकमाबाद खे, ख़ासि करे ॼाम शोरे खे यादि घणो कयोसीं। ॼाम शोरो, अलमंज़र। सो अलमंज़र हैदराबाद त उहो ई मतिलबु आहे जिथे तमामु घणी रौनक हुजे थी सिंध जे ॾियारे जे हवाले सां। सो अॼु मां बि हिते हिकिड़ो ख़ूबसूरत पॉइंट आहे जिथे घुमणु आयो आहियां। सो मूं चयो हिन पॉइंट खे पंहिंजे दोस्तनि खे ॾेखारियूं, ऐं जेके असांजा मोहबत कंदड़ प्यारा पिनी प्यारा सिंध जा माण्हू, दोस्त, सिंध जा ॻोठाणा, सिंध जा रहंदड़ जेके असांखे ॾिसंदा आहिनि, असां सां मोहबत कनि था, त मूं चयो उन्हनि खे बि ॾेखारियूं। सो एडवोकेट रहमतुल्ला अब्बासी बि असांखे वाच करे पियो। ऐं हीउ मथे हिकिड़ो ख़ूबसूरत क़िलो आहे, इहो बि तव्हांखे ॾेखारींदासीं। ॾाढा ख़ूबसूरत मंज़र आहिनि हिन क़िले जा, त इहो बि तव्हांखे ॾेखारींदासीं। ऐं हुनखां अलावा हीउ तव्हांखे रेस्टोरेंट ॾेखारियां पियो। ऐं साम्हूं जेको आहे समुंड आहे। समुंड ते रश इन करे घटि आहे छो त हिते माण्हू सियारो ईंदे ई जेको आहे पोइ रश घटि थी वेंदी आहे। हूअं त हिते तमामु दुनिया जा जेके आहिनि मुख़्तलिफ़ मुल्कनि जा माण्हू ऐं घुमण लाइ जेके हिते ईंदा आहिनि। सो मक़सदु हींअर जीअं सियारो अची वेंदो आहे त पोइ हितां टूरिस्ट घटि थी वेंदो आहे। सो हिन वक़्तु तव्हांखे हिते जा लाइव मंज़र पिया था ॾेखारियूं हिन पॉइंट जा। ऐं हिन अञा असां वटि ॾींहं जो मंज़र, सिज जेको आहे बीठो आहे, हिन खां पोइ सियारो बि जेको आहे उहो उरूज ते आहे, सीउ बि तमामु घणो आहे। सो मुंहिंजे दोस्तनि सां लाइव थींदासीं। ऐं इन हवाले सां असांखे ख़ुशहाल दास जेको ॾिसे पियो, सागर बलोच असांजो प्रोग्राम स्पेन जो ॾिसे पियो, एडी बम्बरो साहिबु ॾिसे पियो, काशिफ़ अली असांखे वाच करे पियो। वॾी महिरबानियूं काशिफ़। सो अदा कल्चर डे किथे सेलिब्रेट कयो? अदा कल्चर डे हिते ई वीना रोज़ हिनखे चवंदा आहिनि, बेनिस्कोला। हीउ समुंड जो पॉइंट आहे, तमामु ख़ूबसूरत पॉइंट। ॾिसो पिया समुंड जी जेका समुंड जो रंग ॾिसो पिया, कलर केॾो ख़ूबसूरत रंग नज़र अचे पियो। सो असां अॼु जेको आहे पंहिंजो हिते मल्हाइण लाइ, क़ौमी ॾियारो मल्हाइण लाइ हिते पहुता आहियूं। ईअं महसूसु पिया कयूं जीअं पंहिंजे कराची में आहियूं, पंहिंजी धरती ते आहियूं। सो हीउ समुंड जा ॾिसो मंज़र, साफ़ सुथरा, तव्हांखे केॾा ख़ुशगवार मंज़र। ऐं सीउ तमामु घणो आहे छो त हिते थधिकार शुरू थी वई आहे। ऐं हीउ तमामु ख़ूबसूरत पॉइंट आहे, हिनखे वेनिस्कोला चवंदा आहिनि। हीउ वीना रोज़ वटि आहे स्पेन में। स्पेन जेको आहे उहो समुंड जा जेके हिन जा बीच आहिनि तमामु घणा आहिनि। सो समूरी दुनिया जा माण्हू हिते स्पेन में ईंदा आहिनि, बार्सिलोना ऐं स्पेन जा जेके बीच आहिनि दरिया समुंडनि जा, त उते ई माण्हू फॉरेनर माण्हू दुनिया जे ॿियनि मुल्कनि जा, कैनेडा, अमेरिका, जापान समेत केतिरनि ई मुल्कनि जा माण्हू हिते घुमण ईंदा आहिनि। तमामु ख़ूबसूरत पॉइंट आई, तव्हांखे ॾेखारियूं पिया। ऐं सीउ बि ॾाढो आहे, सीउ बि तमामु घणो आहे। सो मुंहिंजा दोस्त ॿिया अॻिते कुझु आहिनि, त मां वरी थोरो लाइव कंदे अव्हां सां जेको मुखातिबु आहियां। हीउ मथे क़िलो आहे, ॾाढो ख़ूबसूरत क़िलो बि ॾाढो ख़ूबसूरत आहे। नंढा नंढा रेस्टोरेंट ठहियल आहिनि, तमामु प्यारा रेस्टोरेंट आहिनि जेके तव्हांखे ॾेखारियां पियो। सो हीउ तव्हां दोस्तनि खे लाइव ॾेखारियां पियो, त मुंहिंजे दोस्तनि सां लाइव बि थियूं। सच पुछो दोस्तो, जॾहिं अव्हां सां कचहरी थींदी आहे त पोइ ईअं लॻंदो आहे समूरो सिंध पिया घुमूं। पोइ को लाड़काणे जो दोस्त, को सांगड़ ज़िले जो, को मुख़्तलिफ़ सिंध जे ॻोठनि जो, ऐं को सिंध जे मुख़्तलिफ़ कुंड कुड़च जो, पोइ ईअं महसूसु थींदो आहे त आउं समूरी सिंध पियो घुमां। ऐं स्पेन में रहंदे बि असांखे महसूसु न थींदो आहे त जो असां जेको
परॾे रहूं पिया। सो अवां दोस्तनि जूं मोहबतूं आहिनि, तव्हां एतिरियूं मोहबतूं बख़्शियो था। सो हिन वक़्तु असां मथे ही जेको किलो आहे हिन पासे तव्हांखे वठी पियो वञा। ॾाढा ख़ूबसूरत मंज़र आहिनि हिन किले जा, तव्हांखे लाइव घुमाईंदासीं। सो मथे चढ़ाई बि आहे, ख़ासी चढ़ाई आहे, छो त किलो आहे न, किले जी मथे चढ़ाई। ही रेस्टोरेंट आहिनि हिननि जा ठहियल सुठा। हिते ही तव्हांखे मंज़र ॾेखारियूं पिया, तमामु ख़ूबसूरत। ऐं साम्हूं मथां वरी तव्हांखे समुंड जो व्यू ॾेखारींदासीं, जेको आहे तमामु ख़ूबसूरत मंज़र आहिनि। राना सकलेन सीनियर सहाफ़ी जी रिपोर्टर सां ॾिसे पियो ज़िले सांगड़ मां। मूं इहा ई दोस्तनि सां ॻाल्हि अर्ज़ु पे कई त जॾहिं असां लाइव थियूं था त पोइ असांखे महसूसु थिए थो त समूरी सिंध असां सां गॾियल आहे हिन प्रोग्राम में। हीअ साईं रेस्टोरेंट नंढड़ा नंढड़ा ऐं तव्हांखे ॾेखारियूं पिया। सो किले जी साईं चढ़ाई बि आहे, मथे आहे किलो इलाही, तव्हांखे मथे वठी पिया वञूं। ॾाढा ख़ूबसूरत मंज़र आहिनि, हीअ किले जा मंज़र तव्हांखे ॾेखारियूं पिया। हिते फॉरनर जेको आहे गर्मियुनि में तमामु घणो हूंदो आहे, दुनिया जे ॿियनि मुल्कनि जो। स्पेन जा जेके समुंड जा बीच आहिनि, जीअं पंहिंजो सीवियो आहे, सो पंहिंजा बि घणा ई पॉइंट आहिनि, पर बदकिस्मती सां उजड़िया पिया आहिनि। त हिते तव्हां ॾिसो न, दुनिया जे ॿियनि मुल्कनि जा माण्हू बि सियाह बि घुमण अचनि था। सो ही तव्हांखे घुमायूं पिया। ऐं अञा ही बीच मथे आहे जेको तव्हांखे वठी हलंदासीं। तमामु ख़ूबसूरत ही मंज़र आहिनि साम्हूं, विच समुंड जे विच में जीअं पंहिंजो मनोड़ो आहे न, अहिड़े हिसाब सां ॿई पासा समुंड आहे ऐं विच में ई ॿेट आहे। उन ॿेट जे विच में ई किलो आहे दा, हिनखे चवंदा आहिनि वेनिस्कोला। सो साईं अञा मथे आहे, मथे जंहिंमहिल तव्हांखे वठी हलंदासीं उते ॾाढा ख़ूबसूरत मंज़र आहिनि। उतां पूरो समुंड तव्हांखे ॾिसण में ईंदो। हितां बि समुंड साईं ॾिसण में अचे पियो साम्हूं। हाणे हिन पासे बि समुंड आहे साईं, हिन पासे बि समुंड आहे, विच ते जेको आहे ही जेको किलो आहे। सो जेके नवां दोस्त अचनि पिया, प्रोग्राम ॿुधनि पिया, उन्हनि समूरू दोस्तनि खे बि मुंहिंजे तरफ़ां जेको आहे सकाफ़ती ॾियारो मुबारक। सो सोहेल अली असांखे वॉच करे पियो। अब्दुल वाहिद दादा तव्हां मैसेज कयो हूंदो, मां ॾिठो न आहे, मां चेक कंदुसि। भाउ अब्दुल वाहिद, अरशद मलक साहब असांखे वॉच करे पियो, वॾियूं महिरबानियूं अरशद मलक साहब। अञा साईं मथे तमामु सुठो पॉइंट आहे घुमण जो, रेस्टोरेंट आहिनि, उहो बि तव्हांखे ॾेखारींदासीं। हीअ साईं मथे अञा होटल आहिनि। हाणे साईं हीअ घर आहिनि हिते, ऐं जेके रेस्टोरेंट आहिनि, ॿियो होटल जेके राइश जा होटल आहिनि हिन किले जे मथां। सो हिननि पंहिंजी हर शइ खे साईं प्रोमोट कयो आहे। हाणे ही तव्हांखे घर ॾेखारींदासीं। ही तव्हां अक्सर फिल्मुनि में, ड्रामनि में या अहिड़े टीवियुनि ते ॾिठा हूंदा, यूट्यूबनि में, पर तव्हांखे अॼु मां पंहिंजे हिन प्रोग्राम में लाइव ॾेखारियां पियो। ही गिटियूं ॾिसो था, ही होटल आहिनि साईं, अपार्टमेंट आहिनि, हिते माण्हू रेंट ते अची रहनि था। सो ही तव्हांखे मां घुमायां पियो अॼु। ही अक्सर तव्हां यूट्यूब ते ॾिठी हूंदियूं, ऐं या अहिड़ो कोई नंढी शॉर्ट वीडियो ॾिठी हूंदी। अॼु तव्हां सां गॾु मां बि लाइव पियो थो घुमां, ऐं ईअं पियो लॻे जीअं हिन इलाइक़े में हीअ ॾिसो साईं कहिड़ियूं सुहिणियूं सुहिणियूं घटियूं। हीअ मथे अपार्टमेंट आहिनि साईं, होटल आहिनि। हीअ हिते जी तमामु साईं ख़ूबसूरत जॻह आहे वेनिस्कोला। हिते मथे होटल ठहियल आहिनि जेके तव्हांखे ॾेखारियां पियो। ऐं हाणे हीअ गिटियूं ॾिसो, हीअ अक्सर तव्हां ड्रामनि में, फिल्मुनि में ॾिठियूं हूंदियूं, अॼु तव्हांखे लाइव हिन प्रोग्राम में ॾेखारियां पियो। तमामु लाइव ज़बरदस्त मंज़र हूंदा, तव्हांखे बि वणंदा हूंदा ही शयूं जेके तव्हां ॾिठियूं हूंदियूं अक्सर हुते। सो ही नंढियूं नंढियूं गिटियूं साईं, हिननि माण्हुनि सियाहत खे ॾाढो फ़रोग़ ॾिनो आहे, मतिलबु हुनखे तरक़ियाती कमु कराईंदा था अचनि, त जीअं टूरिस्ट दुनिया जा घुमण अचनि। ऐं वाक़ई ईअं ई आहे। ॾिसो पंहिंजा बि ॿेट आहिनि, समुंड आहिनि, आबे वसीला, थर, भिटूं, पर बसि उनखे असां एतिरो तवजा नथी ॾिए असांजी हुकूमतूं। सो हीअ ॾिसो न तव्हां साईं, हाणे नंढिड़ो होटल आहे विच में, केॾो ख़ूबसूरत आहे। हीअ ॾिसो केॾो ख़ूबसूरत आहे। हिकु हिकु चकर मां सम्झां थो दोस्त शेयर बि करे छॾनि त ॿियनि दोस्तनि ताईं बि प्रोग्राम पुॼे असांजो। सो हीअ तव्हांखे ॾेखारियां पियो, ॾिसो केॾा ख़ूबसूरत मंज़र आहिनि। तव्हांजे तसलसुल सां असां बि घुमियो। मूंखे दोस्त हिकिड़े ॿुधायो
अॼु हिते त हलूं, संडे बि आहे ऐं क़ौमी ॾियारो बि आहे। सो साईं मथे बि तमामु सुठियूं घटियूं आहिनि, पर साम्हूं वरी समुंड जो मंज़र आहे। हाणे हीअ गिटी ॾिसो साईं, अॼु तव्हांखे हिन गिटी में बि लाइव थो ॾेखारियां। यकीन पुछो त ॾाढा ख़ूबसूरत मंज़र आहिनि हिते जा, ऐं तव्हांखे ॾेखारियूं वेठा हिन गिटी जा। हीअ साईं नंढड़ा नंढड़ा होटल, ऐं हीअ ॾिसो, हीअ तव्हां अक्सर फोटुनि में ॾिठा हूंदा, तस्वीरुनि में ॾिठा हूंदा या टीवी में ॾिठा हूंदा, पर अॼु असां बि तव्हां सां गॾु लाइव पिया था घुमूं। हीअ हिकिड़ो ॿेट आहे, समुंड जो ॿेट आहे, उनजे विच में हीअ जेको आहे हीअ नंढड़ा नंढड़ा होटल आहिनि, ऐं हीअ नंढड़ा नंढड़ा होटल आहिनि। मां तव्हांखे ॾेखारियां पियो, हीअ नंढड़ा नंढड़ा होटल जेके तव्हांखे ॾेखारियां पियो, नंढड़ा नंढड़ा होटल आहिनि, हीअ अंदरि होटल ठहियल आहिनि। सो हीअ तव्हांखे ॾेखारियां पियो। काशिफ़ अली भाउ महिरबानियूं, ॿिया बि दोस्त असांखे वॉच कनि पिया, ऐं प्रोग्राम असांजो कीअं लॻो दोस्त इन हवाले सां हिकिड़ो कमेंट करे छॾियुनि। सो हीअ तव्हांखे ॾेखारियूं वेठा, हीअ साईं बाक़ाइदा हिननि हिते किले ते ॾिसो केॾो यूटिलाइज़ कयो आहे। हीअ नंढड़ा नंढड़ा होटल ठाहिया आहिनि त दुनिया जा जेके टूरिस्ट आहिनि उहे हिते अची घुमनि ऐं हिते रहंदा आहिनि। साईं गर्मियुनि में हिते वॾो टूरिस्ट हूंदो आहे, हिन गलियुनि में तव्हांखे हलण जी जाइ कोन मिलंदी। हींअर सियारे जो मौसम आहे, सीउ में इज़ाफ़ो आहे, त इन करे जेको आहे हिते टूरिस्ट घटि थी वियो आहे। न त गर्मियुनि में असां अचूं त हिते असां आयासीं हिकु चकर, हिते असांखे हलण जी जाइ न पई मिली, एॾो टूरिस्ट हो। हीअ सभु अपार्टमेंट जेके आहे बुक हुया। सो असां चयो यार पंहिंजे सिंध वासियुनि खे, दोस्तनि खे, पाकिस्तान जे दोस्तनि सभिनी खे जेको आहे हितां वेही बि कुझु ॾेखारियूं। सो अॼु तव्हांखे मंज़र ॾेखारियूं पिया था लाइव, ऐं तव्हां घर वेठे पंहिंजे घर में वेही असांखे हीअ ॾिसो पिया, यूरोप जो माहौल तव्हांखे घुमायूं पिया। सो हीअ ॾिसो न घटियूं साईं, नंढड़ियूं नंढड़ियूं घिटियूं कीअं रेस्टोरेंट ठाहिया अथनि, तव्हांखे जेको आवाज़ करायूं पिया ॾिसो न। हीअ तव्हां अक्सर फोटुनि में ऐं स्क्रीन में ॾिठो हूंदो, पर अॼु तव्हांखे लाइव था ॾेखारियूं। होला हीअ साईं होटल आहिनि, हीअ तव्हांखे होटल पिया ॾेखारियूं, हिते नंढड़ा नंढड़ा ठहनि पिया, कुझु खुलनि पिया। हाणे शाम जो टाइम आहे, हीअ साईं कैफ़े आहे, चांहि ॿाहिरि हाणे खुलनि पिया हिते, शाम जो कुझु माण्हू ईंदा आहिनि साईं। सो ॾाढा ख़ूबसूरत मंज़र आहिनि, तव्हांजे तसलसल सां असां बि हिते घुमूं पिया। हीअ गिटी ॾिसो साईं, ईअं पियो लॻे त जीअं हीअ अक्सर फोटुनि में तव्हां ॾिठो हूंदो ऐं टीवी ते नंढनि प्रोग्रामनि में, पर तव्हां लाइव पिया ॾिसो, ऐं आऊं बि अव्हां सां गॾु लाइव पियो थो ॾिसां। ख़ूबसूरती लाइ साईं ॾिसो केॾी महिनत था कनि साईं, नंढड़ा नंढड़ा शीशा साईं। हिन आरसी में साईं जेको सिंध वासी ॾिसण में अचे पियो, समूरनि दोस्तनि खे मुंहिंजे तरफ़ां सलाम साईं। हिन आरसीअ में सिंध जे जंहिं इलाइक़े जो दोस्त आहे पंहिंजो तारुफ़ बि कराए, जंहिं इलाइक़े जो दोस्त आहे उहो तारुफ़ बि कराए। ऐं साईं हीअ मंज़र तव्हांखे ॾेखारियूं पिया था, हीअ साईं साम्हूं जेको आहे समुंड आहे, ऐं हीअ रेस्टोरेंट आहे हिते। हीअ साईं होटल आहिनि, जे पंहिंजा वाहन जे कपनि ते, दरियाहनि जे कपनि ते होटल हूंदा आहिनि, ईअं हीअ हिते जेको आहे समुंड जे विच में साईं हीअ जेको किलो आहे, हीअ समुंड जे विच में किलो आहे साईं। हीअ साईं समुंड जे विच में किलो आहे जेको तव्हांखे ॾेखारियां पियो, समुंड जे विच में किलो आहे तव्हांखे ॾेखारियां पियो थो। इन विच समुंड जे किले में साईं हीअ जेको आहे किले ते जेके होटल ठहियल आहिनि, ऐं हिते टूरिस्ट अचनि था घुमण। मुनवर डायरी वॾियूं महिरबानियूं। सो दोस्तनि खे प्रोग्राम कीअं पियो लॻे ऐं दोस्तनि खे इलाइक़ो घुमंदे कीअं पियो लॻे, थोरो दोस्त पंहिंजी राय बि ॾियनि। त अञा मथे ॿियूं बि घिटियूं आहिनि, त मां कोशिशि कयां पियो दोस्तनि खे उहे बि घिटियूं घुमायां। हीअ अक्सर तव्हां फोटुनि में ॾिठो हूंदो, तस्वीर में ॾिठो हूंदो, अॼु मां लाइव ॾिसां पियो तव्हां सां गॾु, ऐं बि ॾिसां पियो। अञा हिकिड़ो मथे जेको किलो आहे उते वञूं त पूरो तव्हांखे समुंड पूरो ई इलाइक़ो ॾिसण में ईंदो। सो हिते गर्मियुनि में साईं मां आयोसि लास्ट टाइम मई जो महीनो, त यकीन पुछो हिते हलण जी जाइ कोन हुई, पर हाणे वरी जेको सीउ आहे, थोरो मौसम जेको थधो आहे घणो। सो इन हवाले सां हींअर हिते सियारे जो मौसम आहे, हिते सीउ बि आहे, त हींअर जेको थधिकार वधीक आहे। मंसूर डायरी, जीए भुटो सभु छुटो, भाउ माजिद जट बिल्कुलु सही था चओ साईं। इहो सैफल शहर जो होटल आहे छा? हा साईं, सैफल शहर जो होटल आहे, भाउ अलीशर।
हेॾा ॾिसो न समुंड जे विच में साईं किलो आहे, हुन पासे बि समुंड आहे, हेॾा बि समुंड अथसि, विच ते किलो आहे साईं। पर ॾिसो केॾो ख़ूबसूरत ठाहियो आहे हिननि। ऐं जेको अञा मथे अव्हांखे घुमाईंदासीं, ॾिसो साईं केॾो अमन, न का पुलिस फोर्स आहे, न को हुननि खे चोरी जो भउ, न को ख़ौफ़, बेखौफ़ साईं। दुनिया जा ख़ूबसूरत मंज़र तव्हांखे ॾेखारियूं पिया। ही स्पेन जो बिनिस कोलाने चवंदा आहिनि, ही बीना रोज़ जे वेझो आहे जेको तव्हांखे अॼु घुमायां पियो। बल्कि असां बि अव्हां सां गॾु घुमूं पिया, ॾाढो मज़ो बि अचे पियो दोस्तो। ऐं सिंध जी सकाफ़त अजरक सां गॾु आहियूं। अव्हां बि पंहिंजो ॾियारो किथे किथे मल्हायो दोस्तनि, उहो दोस्त बि प्रोग्राम में ॿुधाइनि। वज़नी मुड़ुस आहियूं साईं, पर चढ़ी कोन पिया सघूं, किलो मथे आहे, ॾाढो साह बि चढ़े पियो। पर वाह घुमणो आहे, घुमंदासीं सॼो, अॼु सॼो लाइव घुमंदासीं। माजिद जट साहब कैनेडा में ॾिसे पियो असांखे, भाई आप सिग्नल यहाँ अल मंज़र पे क्या कर रहे हैं। हा भाउ अल मंज़र आहे सफ़ा, अल मंज़र जी यादि करण आहे, ताज़ी करण आहियूं भाऊ, ईअं सम्झो। ही साईं ही वाकई जहिड़ो अल मंज़र जी यादि हुजे साईं। मंसूर डायरी महिरबानियूं। ही ॾिसो साईं रंग साईं दुनिया जा, दुनिया जा रंग साईं। तव्हां जेके घर वेही ॾिसंदा आहियो फोटुनि में, तस्वीरुनि में, अॼु तव्हांखे लाइव पियो थो ॾेखारियां। ही घर जे ॿाहिरां साईं गुलनि जी कीअं गुल रखियल आहिनि साईं, ॾिसो। साईं जिथे अमन हूंदो, जिथे दयानतदारी हूंदी, जिथे निज़ाम जी बहितरी हूंदी, उते तव्हांखे दुनिया अहिड़ी मिलंदी साईं। न को चोरी, न को डकैती, न क़त्ल, न खून, बिल्कुलु पुरफ़िज़ा माहौल। अञा तव्हांखे मथे था वठी हलूं। सीउ जेको आहे तमामु घणो आहे, ऐं हिते होला हिते जेको आहे ही तव्हांखे मंज़र ॾेखारियूं पिया। जीअं पंहिंजे कोहमरी में दुकान ठहियल हूंदा आहिनि न, अहिड़े हिसाब सां। पर हाणे मथे था अचूं, थोरो अव्हांखे पूरो किलो ॾेखारियूं। ऐं ही तव्हांखे मंज़र पे था ॾेखारियूं। ऐं ही साईं तव्हांखे ॾेखारियूं, अञा तव्हांखे मथे था वठी हलूं। साईं सिक्योरिटी के हवाले से मुल्क बेस्ट में शहर में डर लगता है साईं। कुछ भी सिक्योरिटी को मसलो ही कोन्हे, बशर्त इहो तव्हां हिते को ड्राइम क्राइम न कयो, को ॾोह में माण्हू न हुजे, बाक़ी हिते कुझु कोन था चवनि साईं। दुनिया जा मुल्कनि जा साईं माण्हू हिते घुमण पिया अचनि, तव्हांखे लाइव था ॾेखारियूं। मंसूर डायरी सकरण मां ॾिसे पियो, वॾियूं महिरबानियूं मंसूर साईं, वॾियूं महिरबानियूं साईं। हिते मथे अस्पताल बि आहे साईं, हाणे मथे अस्पताल बि ठहियल अथव, हॉस्पिटल। सो ही तव्हांखे ॾेखारियूं पिया था, ॾाढा ख़ूबसूरत ऐं प्यारा मंज़र हिन किले जा। सो साईं पंहिंजे सकाफ़ती लिबास में अॼु हिन किले जा मंज़र तव्हांखे घिटियूं ॾेखारियूं। ऐं अवां बि सिंध जा दोस्त अची विया आहियो बिना टिकट जे। बा जलाल शहर चए थो बिना टिकट जे मंज़र पियो ॾेखारी। जलाल मता न मञी बा, जलाल शहर असांखे उमरकोट मां ॾिसे पियो। दोस्त असांजा कहिड़ा कहिड़ा प्रोग्राम ॾिसनि पिया, दोस्त बि कुझु राय ॾियनि, अञा थोरो दोस्तनि खे वधीक घुमायूं। मूं चयो लाइव ठाहियूं, दोस्तनि सां गॾु घुमूं, ऐं दोस्तनि खे बि जेको आहे न हिकु किलो ॾेखारियूं, ऐं दोस्त पंहिंजी राय बि ॾियनि साईं। प्रोग्राम दोस्तनि खे कीअं लॻो? सो साईं ही तव्हांखे मंज़र पे था ॾेखारियूं, तमामु ख़ूबसूरत हिते जा। ऐं ही नज़ारा अथव हिते जा साईं।
हिते जा ख़ूबसूरत मंज़र साईं तव्हांखे हिते जा लाइव मंज़र पिया ॾेखारियूं। ही साईं घिटियूं आहिनि, तव्हां ॾिसो होटल बि आहिनि, रहायशी जा होटल आहिनि ऐं घिटियूं आहिनि। ॾाढो ख़ूबसूरत मंदरु, साम्हूं वरी समुंड बि आहे, चारनि ई पासनि खां साईं समुंड आहे। मूं चयो अॼु संगत खे जेको आहे लाइव ॾेखारियूं। जलाल कहिड़ा हाल अथई जलाल भाउ? उमरकोट जी हाल वाल ॾे, कीअं मल्हाई क़ौमी ॾियारो? सो हींअर तव्हांखे घुमंदे नज़र पिया अचूं। हीअ साईं दोस्त पिया घुमनि हिते, अलाए केरु आहिनि पुछूं त सही, आहिनि केरु? हीअ साईं दोस्त पिया घुमनि हिते, मूंखे त लॻे थो की सिंध जा दोस्त आहिनि। अब अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल अथई? किथे जा आहियो? सर जर्मनी में आया हूँ। जर्मनी में आया हो? घुमण आया हूँ। पर सिंध मां किथे खां आयो? सांगड़ मां साईं। हाँ, तव्हां हिते कीअं निकिता आहियो अची? बस निकिरी पिया हूँ। हाँ अरियान, छा हाल वाल आहे? कीअं मज़ो अचे पियो? हाँ जाम। हाँ कीअं लॻो? दोस्त बि ॾिसनि पिया, तव्हां दोस्तनि खे चओ न जेके चवंदा आहिनि सांगड़ खे सिंध खे पेरिस ठाहींदासीं। पर जल्दी पेरिस ठाहियो न, एॾो टाइम छो वेस्ट कयो? एॾो टाइम छो था वेस्ट कयो? सो साईं इहे असांजो नंढड़ो अरियान आहे जेको चए थो बाबा सिंध खे पेरिस ठाहिण वारा हमेशह दावा था कनि, पेरिस ठाहींदासीं, पर उहे जल्दी पेरिस ठाहिनि सिंध खे। एॾो थादो त थियनि कोन। थादो कोन अथनि न। ऐं सिंध जो ॾिसो कराची समुंड आहे, उहो हिन वांगुरु साफ़ आहे? न बिल्कुलु कोन्हे। बिल्कुलु कोन्हे। गवर्नमेंट ख्याल ई कोन रखे थी। गवर्नमेंट ख्याल कोन थी रखे? अरियान चए थो कराची जो समुंड बि आहे पर गवर्नमेंट ख्याल कोन थी रखे। सो गवर्नमेंट, पाकिस्तान जी गवर्नमेंट, सिंध जी गवर्नमेंट ख्याल रखे, छो त असांजा जेके घुमण जा इहे पॉइंट आहिनि उन्हनि खे जेको आहे तरक़ी ॾिनी वञे। सो हिनमहिल तव्हांखे ही लाइव नज़ारा पिया ॾेखारियूं। सो साईं ही टूरी मुरी रोड ते साईं अथव साईं, टूरी शाख जे भर में था। सो ही तव्हांखे घुमायूं पिया। अरियान स्पेनिश में दोस्तनि खां हाल वाल त पुछो। Hola, ¿cómo estás? हाँ ¿Cómo estás? ¿Tú bien? हाँ ओला। Hola, ¿cómo estás? मतलब उर्दू सिंधी में ॿुधाए छा? हाँ सिंधी ॿुधायो। अस्सलाम वालेकुम, छा हाल आहिनि? हा मतिलबु अरियान तव्हांखे चयो आहे स्पेनिश में होला कॉम एस्तास, मतिलबु हुनजो अरियान जो मतिलबु आहे त बाबा सिंधी में जेको तव्हांखे ॿुधाईंदो अस्सलाम वालेकुम, तव्हांजा कहिड़ा हाल आहिनि, ख़ुशि हुयो। सो ही तव्हांखे नज़ारा पिया ॾेखारियूं। साईं ही अॼु असां ॾिसंदा हुआसीं हमेशह फोटुनि में ऐं वीडियोज़ में, अॼु पाण पिया लाइव ॾिसूं, तव्हां सिंध वासी बि लाइव पिया ॾिसो मुंहिंजे हिन प्रोग्राम में। सो दोस्तो अलाह साईं समूरी सिंध ते पंहिंजो बाज करम रखे। मां सिंध जो अदना नंढड़ो विलोगर आहियां। असां विलोगरनि जो इहो ई हूंदो आहे त बाबा असांखे सपोर्ट करण महिल कुझु असांजी वीडियोज़ आहिनि, दोस्त ॾिसनि था पर 2-3 सेकेंड जेके असांजी वीडियो ख़राब बि थियनि थियूं, या त असांखे मिंट जी घटि में घटि वीडियो पूरी ॾिसंदा कयो, सपोर्ट कयो सिंधी विलोगरनि खे। छो त मूं हिते पंहिंजो कमु उर्दू में इन करे कोन कयो त मूं चयो यार सिंधी में असांजा दोस्त आहिनि, उन्हनि खे मालूमात ॾिजे, उन्हनि नौजवाननि खे अॻिते वठी अचिजे। मां कोशिशि कंदो आहियां पंहिंजे नौजवाननि खे हर हिते जी इंफॉर्मेशन ॾींदो आहियां, छो उर्दू जा हिते बि जाम दोस्त आहिनि, कमु कनि था, उहे बि असांजा दोस्त आहिनि, ॿाहिरि आहिनि, पर असांजो मक़सदु इहो त सिंध जे दोस्तनि खे बि मालूमात ॾियूं। सो ऐं समूरनि दोस्तनि खे चवंदो असांजा प्रोग्राम जेके आहिनि वधि खां वधि शेयर कंदा कयो, लाइक कंदा कयो, कमेंट कंदा कयो, ताकी असांजो आवाज़ बि ॿियनि दोस्तनि ताईं पुॼी सघे। मां समूरे सिंध वासियुनि जूं वॾियूं महिरबानियूं, जेके बि जिथां असांखे दोस्त ॿुधनि पिया, मां समूरे दोस्तनि जो थोराइतो आहियां। सो अलाह ताला तव्हां समूरे सिंध वासियुनि खे ख़ुशि रखे। अॼु मूं बि ॾाढो सिंध खे मिस कयो, छो त आउं सिंध धरती जो आहियां ऐं सच पुछो ॾाढो सिंध खे यादि कयुमि, हैदराबाद खे, पंहिंजे इलाइक़नि खे, छो त क़ौमी ॾियारे ते उते हूंदा आहियूं ऐं पंहिंजो देश पंहिंजो वतन आहे, धरती आहे, मां आहे। सो बसि तव्हां दोस्तनि खे रिक्वेस्ट कंदो असांजे प्रोग्रामनि खे बसि दोस्तनि ताईं पुॼायो, शेयर कंदा कयो, कमेंट कंदा कयो, लाइक कंदा कयो, त असां पंहिंजी मालूमात दोस्तनि ताईं पुॼायूं। यूरोप जो क़ीमती वक़्तु आहे ॾाढो, उहो कढी असां दोस्तनि खे इन करे प्रोग्राम ठाहींदा आहियूं त यार दोस्तनि खे मालूमात ॾियूं, अवेयरनेस ॾियूं। पूरे शहर जो व्यू टाइम मिलंदो हिनमहिल। ठीकु, त तव्हां दोस्तनि जी वॾियूं महिरबानियूं। जिथे हुजो शाल सिंधड़ी में ख़ुशि हुजो। सिंध सलामत, GSN नारे पाकिस्तान, GSN।